जा माण्हू ॾाढा मोहबती इज़त ॾियण वारा माण्हू आहिनि, ॾाढा महिनती माण्हू आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको ही इवेंट आहे कलर्स ऑफ थर मूंखे जेको आहे सो जीअं अॼु काउंसिल जनरल चाइना बि इहो ई चयो त भई हीअ जेको थर जीअं स्लोगन आहे बदिलींदो पाकिस्तान ऐं हुन चयो त पाकिस्तान बदिलींदो दुनिया त इंशाअल्लाह असांजूं दुआऊं आहिनि ऐं अॼु असां हिते आया आहियूं ऐं मां त मुबारकबाद पेश कंदुमि थर जे माण्हुनि खे ऐं हिन प्रोग्राम जे मेज़बान डिप्टी कमिश्नर जनाब मोहम्मद नवाज़ सोऊ साहब खे जंहिं तमामु हिकिड़ी वॾी बहितरीन काविश कई आहे ऐं इंशाअल्लाह अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि हीअ त हिकिड़ी तारीख़ रक़म थी आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हीअ अॼु सॼी दुनिया में हिकिड़ो मैसेज वियो आहे त थर जेको आहे न सिर्फ़ु हिकिड़ो मोहबती माण्हुनि जो हिकिड़ो इलाइक़ो आहे पर हीअ मदनी वसाइलनि सां गॾोगॾु मालामाल इलाइक़ो भी है। नहीं सकेंगे और कोशिश करेंगे कि आपका पैगाम दुनिया के हर कोने कोने तक पहुंचेगा और जो लोग यहाँ मेहनत करते हैं उनको उनका हक दिलाने के लिए एंड कंज्यूमर तक पहुंचाने के लिए रिलेशंस ग्रुप, अलबारियो इंजीनियरिंग प्राइवेट लिमिटेड और प्रॉस्पेक्ट्स अपना पूरा जोर भी लगाएंगे और आपकी खिदमत के लिए हाजिर रहेंगे इंशाल्लाह ताला। और मैं खराज तहसीन पेश करता हूँ सोह साहब का। उन्होंने हमारी आँखें खोली, हमें बुलाया, हमें दिखाया कि जो लोगों को तासुर दिया जाता है सिंध के मुतालिक वो सरासर गलत है। लोग भी मीठे हैं, इलाका भी मीठा है। बुनियादी तौर ते हिते जो जेको हुनर आहे उन में नेचुरल कलर आहे, छाकाणि त हितां जो जेको माण्हू आहे उहो बुनियादी तौर ते नेचर सां वधीक वेझो आहे, उन सां वधीक प्यार करे थो। हीअ कम्युनिकेशन जेका हिन वक़्तु नज़र अचे थी उहा त हाणे थी नज़र अचे। हितां जे माण्हुनि बुनियादी तौर ते हितां जे कलर सां मोहबत कई आहे, प्यार कयो आहे ऐं उहो कलर जेको आहे उनजे हर जाइ ते तव्हांखे नज़र ईंदो, न रुॻो तव्हांखे हुनर में नज़र ईंदो पर उनजी हलणी में, उनजे ॻाल्हाइणी में, उनजी उथणी में, उनजी वेहणी में, हर जाइ ते तव्हांखे थर जो रंग नज़र ईंदो ऐं इहो ई सबबु आहे जो हितां जो हुनर जेको आहे उहो ॾे मशहूरु आहे। सही मां दुनिया घुमी आहे ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में वियो आहियां। 2021 आहे हिते हाणे ऐं 2021 में जदीद टेक्नोलॉजी आहे दुनिया में ऐं मां ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं असां शयूं ॾिसंदा आहियूं। पर मां अॼु थर में अची करे जॾहिं थर जी हथ जी ठहियल शयूं थो ॾिसां त मूंखे रियली फील थो थिए त हे त किथां ई सभु कुझु सिखी आया आहिनि ऐं जॾहिं उन्हनि खां मालूमात कजे थी हितां त हितां जी लिटरेसी रेट बि एतिरो न आहे, न वरी को हिते हुनर जे लाइ अहिड़ा का इदारा ठहियल आहिनि, पर हीअ पंहिंजे दिमाग़ ऐं पंहिंजी महिनत ऐं पंहिंजे हिकिड़ो जिदोजहद कनि था ऐं उन सां केतिरियूं ख़ूबसूरत शयूं अचनि थियूं। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त असांजी सिंध में केतिरो हुनर पियो आहे, उनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हाणे ज़ाहिर करण जी ज़रूरत आहे त दुनिया ॾिसे त असां एतिरा हुनरमंद आहियूं ऐं इनखे वधीक असां दुनिया जे मुल्कनि में बि खणी वञूं। जीअं अॼु हिते प्रोग्राम थियो आहे, DC साहब कयो आहे, DC साहब जी मेज़बानी में थियो आहे, ॾाढो बहितरीनु प्रोग्राम थियो आहे, मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां आया आहिनि, असां बि हिते पुॻा आहियूं ऐं असां ख़ुशूसन जेके ही असांजूं भेनरियूं आहिनि हुनरमंद उन्हनि खे असां हिकिड़ी हिमत ॾियाराइण आया आहियूं, उन्हनि खे असां दाद ॾियण आया आहियूं त तव्हां इहे कमु कयो ऐं असां वेठा आहियूं ऐं असां इंशाअल्लाह इन्हनि खे प्रोमोट बि कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते खणी बि वेंदासीं ऐं दुनिया खे ॾेखारींदासीं त असांजो थर केतिरो महिनती आहे। ईअं त थरपारकर में पंहिंजो हैंडीक्राफ्ट जे कम खे हथी ॾियण जे लाइ असां ही स्टॉल लॻायो आहे। थर कलर फेस्टिवल खे जो आहे रंग उन्हनि खे निशानदेही करण जे लाइ असां सिंध जी जेकी सकाफ़त आहे उहे अजरक आहे। हीअ अजरक आहे जेको प्रिंटेड अजरक आहे ऐं बिलू अजरक आहे जेको असांजी सिंध जी सकाफ़त महिमाननि खे जेको आहे तोहफ़ो ॾिनो वेंदो आहे। उन खां अलावा ही आहे असांजी थर जी सकाफ़त जंहिंखे लुंगी चयो वेंदो आहे, जेके असां सिंधी आहियूं ऐं थर जा माण्हू आहियूं जेके पंहिंजे महिमाननि खे असां तोहफ़ो ॾींदा आहियूं ऐं गिफ्ट ॾींदा आहियूं। ही लुंगी आहे जेकी मतिलबु हितां जी निशानदेही आहे, ही थर जी सकाफ़त आहे। उन सां गॾोगॾु सिंध जी सकाफ़त ही आहे अजरक आहे असांजो, जेके अजरकनि जा जेके कलर आहिनि, हिकिड़ो हुयो अजरक ब्लू, ही रेड कलर ऐं ही हितां जो थर मेड इन थर ही आहे थर जूं शयूं जेके उन जूं ही शयूं आहिनि जेके मतिलबु असां हिते डिस्प्ले कयूं आहिनि। हिते ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकॾहिं हुकूमत पाकिस्तान या हुकूमत सिंध इन कम खे सनत जो दर्जो ॾियनि त यकीनन न सिर्फ़ु थरपारकर जी आवाम जे लाइ फ़ाइदेमंद हूंदो, थरपारकर में बेरोज़गारी खे ख़तमु करण लाइ कारआमद थी सघे थो। कैमरा टीम सां गॾु अमीन डीपलाई, बाक न्यूज़, थरपारकर। रे थंबे रे थूड़िए थपर तूए छा
पर मां कुदारो कहाँ मिले मालूम तो धन